वगण में भी सियारे जी मौसम शुरू थींदे ई वगण शहर जे बाज़ारुनि समेत भरपासे जे इलाइक़नि में मच्छीअ जा रेड़ा सजी विया, जिते ख़रीदारनि जी सॼो ॾींहुं रश लॻल रहे थी ऐं रोज़ानो सवे मण मच्छी विकिरो पिणु थी रही आहे। सर्दीअ खां बचाव लाइ गरम खुराक तौरु शहरी मच्छी वाफ़र मिक़दार में वापराइण लॻा। मच्छीअ जे वधीक खपत सबबि शहर में अॾनि खां सवाइ मच्छी विकिरो कंदड़ आसपास जे इलाइक़नि में वञी बि मच्छी विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त मच्छीअ जे अॾनि ते सभ खां वधीक विकिरो थींदड़ मच्छी कुरड़ो ऐं मोराखो क़िस्म आहिनि, जिन खे माण्हू वधीक ख़रीद करे रहिया आहिनि। उन हवाले सां शहरी इतिहाद जे अॻवान GM वगण रखियल ॿूड़ो चयो त मच्छी वापराइण सर्दीअ जे मौसम में मुफ़ीद आहे, जेका सर्दीअ खे घटि करण में मदद ॾिए थी। उन सां गॾु मच्छी जिस्मानी हॾनि जी ताक़त लाइ पिणु मुफ़ीद आहे, जॾहिं त अखियुनि खे पिणु फ़ाइदो ॾींदी आहे। रोज़ानो सवे मण मच्छी अॾनि तां विकिरो थी रही आहे। ग्राहक कुरड़ो मच्छी वधीक ख़रीद करे रहिया आहिनि, जॾहिं त मोराखो पिणु तेज़ीअ सां खपी रहियो आहे। जीअं त सिंध में जेको आहे सो मच्छीअ जो इस्तेमालु त हूअं 12 ई महीना थींदो आहे, पर जीअं सर्दी असां वटि ईंदी आहे त ख़ुशूसी तौरु हिन जो इस्तेमालु वधीक जेको आहे सो थींदो आहे, छो त हीअ सर्दीअ में जेको आहे सो तमामु घणी खाइण सां हिन जा काफ़ी जेको आहे सो घणा फ़ाइदा बि आहिनि। उन में ख़ुशूसी आहे सर्दीअ खां बचण जे लाइ, ऐं अखियुनि जी रोशनी वधे थी उन सां, ऐं जेको आहे सो उन सां का विटामिन्स जेके आहिनि उन जूं जिस्म जे लाइ जेको आहे सो तमामु बहितरु आहिनि, फ़ाइदेमंद आहिनि। ऐं मच्छीअ जो जेको आहे सो असां वटि हिते तमामु घणा क़िस्म बि आहिनि सिंध में। मच्छी आहे, मोराखो आहे, कुरड़ो आहे, ऐं जेको आहे सिंगारी आहे, ऐं उन में जेको आहे सो ॿिया बि मच्छीअ जा घणा क़िस्म आहिनि, जरकी आहे, ऐं इहे जेको आहे सो आम खाधा वेंदा आहिनि। ऐं उन में जेको आहे सो असांजा माण्हू शौक़ु सां, सिंध जा माण्हू जेके आहिनि सो मच्छी शौक़ु सां खाईंदा आहिनि। जेको आहे सो हिकिड़ी सुठी ग़िज़ा आहे, उन में तमामु जेको आहे सो घणा फ़ाइदा बि आहिनि। डॉक्टर बि मच्छीअ जे इस्तेमाल ते ज़ोर ॾींदा आहिनि त मच्छी खाओ, ऐं बहितरु आहे असांखे जेको आहे सो मच्छीअ जो इस्तेमालु करणु घुरिजे। सुठी ग़िज़ा आहे असांजे इलाइक़े जी। माण्हू खाईंदो त सुठी ग़िज़ा आहे, मच्छी हिकिड़ी सुठी शइ आहे। ऐं असांजे इलाइक़नि में सुठा फार्म आहिनि, सुठियूं मच्छियूं हिते तक़रीबन असांजे कंबर सरदार कोट ज़िले में सुठी मच्छी जी पालना आहे। पर सियारे जो उन जा अघ वधीक आहिनि, त ग़रीब माण्हू जे खाइण खां माना सफ़ा ॻाल्हि चढ़ियल आहे। अर्ज़ु आहे त मच्छी जा अघ घटायो त जीअं ग़रीब माण्हू खाए ऐं पंहिंजी सिहत ठाहे। हुननि महांगाईअ ते चयो त खपत खे ॾिसी फिश फार्म वारनि बि मच्छीअ जा अघ वधाए छॾिया आहिनि। सरकार ॿियूं शयूं बि महांगियूं कयूं आहिनि, उते मच्छी बि महांगी ज़रूरु थी आहे, पर ॿियनि आम वाइपे जे शयुनि जी भेट में मच्छीअ जा अघ मुनासिब मिक़दार में आहिनि।